सिंध हुकूमत जे तालीम दुश्मन पॉलिसी वारे अमल खिलाफ दौड़ शहर में बे सियासी समाजी सिविल सोसाइटी कौम परस्त ऐं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि आल प्राइवेट स्कूल जे एडमिनिस्ट्रेटरनि पारां इरशाद अली अवान, मोहम्मद हारून डाहिरी, करम अली जमाली, शाह मोहम्मद बिरोही, डॉक्टर मुजाहिद रुस्तमानी, इब्रार जलबानी, सईद खासखली, अमानुल्लाह बिरोही जी अॻवानीअ में एहतिजाजी रैली कढी दौड़ प्रेस क्लब पहुता, जिथे एहतिजाज कंदड़ सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिया सभु कुझु हले पियो, मार्केट्स बिज़नेस हलनि पिया। उते तालीम जे स्कूलनि खे, कॉलेजिस खे, यूनिवर्सिटीज़ खे बहाल करण में सिंध हुकूमत केॾी नाअहल पॉलिसी ॾिनी आहे। जेके फेज़ वाइज़ पॉलिसियूं ॾिनियूं वयूं हुयूं, असां उन ते बि इतफ़ाक़ कयूं था। पोइ खुदारा वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह ऐं उनखां अलावा वज़ीर तइलीम, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान ख़ान तव्हांखे गुज़ारिश आहे त हीअ दर्सगाहूं खोले असांजे बचनि जे मुस्तक़बिल खे तबाह थियण खां बचायो वञे। जेकर कंहिं क़ौम खे तबाह करिणो आहे त उनजा इदारा बंदि कया वञनि, स्कूल बंदि कया वञनि, ऐं सिंध हुकूमत इहो कमु करे रही आहे जेको इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे। असां वोट ॾेई सिंध हुकूमत खे, पीपल्स पार्टी खे आला ऐवाननि ताईं पहुचायो, अॼु उहे असांजे मुस्तक़बिल सां खेॾी रहिया आहिनि। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, मोहतरम आसिफ अली ज़रदारी सभिनी खां मुतालबो कंदासीं त इन पॉलिसी ते गौर कयो वञे ऐं ओसीपी तहत असांजे इदारनि खे जेको आहे खोलण जी जेके इजाज़त ॾिनी वञे। सिंध जो शऊर जागे पियो, पूरी सिंध जो जेको नौजवान आहे, सिंध जो पढ़ियल लिखियल कैडर आहे, उन शइ जी निदा करे पियो। सिंध हुकूमत खे अखियूं पटणु खपनि। सो महिरबानी ख़ुदा खे मञो, इन खां वधीक ॿियो ज़ुल्म कोन थींदो जो तव्हां तइलीम ते अची बीठा आहियो त स्कूल बंदि कयो। लॉकडाउन आहे त मुकमल लॉकडाउन हुअणु घुरिजे। ॾिसो होटल खुलिया पिया आहिनि, फैक्ट्रियूं खुली पियूं आहिनि, हीअ किथां जो जेको आहे लॉकडाउन आहे, सिर्फ़ में सिर्फ़ तइलीमी इदारा बंदि। अगर उस वक्त के तनाजुर में अगर आज के सिंध को देखा जाए तो हम ये देख रहे हैं कि जानबूझकर एक साजिश के ज़रिए सिंध के अवाम को बाकी सूबों के अवाम से जो है वो पीछे रखा जा रहा है, और इस बात की पूरी कोशिश की जा रही है कि सिंध धरती पे रहने वाले बच्चे वो ग़ुलाम अगर हैं तो वो ग़ुलाम ही रहें। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंजूर अली बिरोही, सिंध टीवी न्यूज़ 2।